खैरपुर जे नाज़ हाई स्कूल में अमार पब्लिक स्कूल समाजी अॻवान इबरार पठान साजिद अली नुनारी जी तरफ़ां हिकु ॾींहं जे लाइ साइंसी एग्ज़िबिशन मेलो मुनक़द कयो वियो, जंहिंमें खैरपुर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि तरफ़ां हिसो वरितो वियो। मुनक़द कयल साइंसी एग्ज़िबिशन मेले में स्पिरिट स्कूल, स्मार्ट स्कूल, लेडीज़ स्कूल, अमार स्कूल ऐं इस्मिया स्कूल हिसो वरितो, जंहिंमें अंजुमन ताजरान खैरपुर लाला अब्दुल गफ़ार शेख, DC खैरपुर फयाज़ हुसैन राहो जो ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। शागिर्दनि तरफ़ां ठहियल प्रोजेक्ट बाबति संदनि ख़ासि मुख़्तलिफ़ सवाल जवाब कया विया। हिन मौक़े ते DC खैरपुर ऐं ॿियनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त समाजी अॻवान इबरार हुसैन पठान ऐं साजिद हुसैन नुनारी हिकु सुठो कमु कयो आहे, जंहिं हिकु ॾींहं लाइ एग्ज़िबिशन मेलो क़ाइमु कयो आहे। हिते शागिर्द अॻिते हली वधिया साइंसदान बणिजी सघनि था। जॾहिं त साइंसी एग्ज़िबिशन मेले दौरान पहिरीं पोज़ीशन स्मार्ट स्कूल, ॿी पोज़ीशन जनरेशन स्कूल ऐं टीं पोज़ीशन लीड्स स्कूल हासिलु कई आहे। पोज़ीशन माणींदड़ स्कूलनि जे शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।